नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो ڀرسان ॻोठ हाजी अली नवाज ॾيپر जे रहवासी ॾيپر برادري जे माण्हुनि पारां रक्शा ड्राइवर जे مبينه अغवा खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सलीम ॾيپر, फैज़ान ॾيپر, इस्माइल ॾيپر, नौजवान जी अमड़, इरशाद ख़ातून ॾيپر ऐं ॿियनि दाहींदे चयो है त संदसि नौजवान सदाम ॾيپر रक्शो हलाईंदो हो। सवारी खणी कंडियारो ڀرسان ॻोठ खमीसो अतार वियो, जितां हू सवारी लाइ वापसि कंडियारो अची रहियो हो त हथियारबंदनि खेसि रक्शा समेत अगवा करे खणी विया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त मंगरिया बिरादरी जा माण्हू संदसि नौजवान खे अगवा करे विया आहिनि। हद जी कंडियारो थाणे ते अहिड़ी रिपोर्ट दाख़िल कराई हुई। हिननि चयो त ग़रीब मिसकीन आहियूं, असांखे ख़तरो आहे त नौजवान खे अगवा बाद मारियो वेंदो। हिननि SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त संदसि नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।